नाज़रीन, सॼी सिंध जी उमरकोट में भी रमज़ान जे भलारे महीने में महांगाई चोट चढ़ियल है, जंहिं करे ग़रीब तबको ॿिनि वेलनि जी मानी गभे लाइ भी परेशान है। उन हवाले सां ॾिसूं था जानिब दलवाणी जी रिपोर्ट। सॼे मुल्क जीअं उमरकोट में भी महंगाई आम माण्हू जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। रोज़मर्रा में इस्तेमाल थींदड़ शयुनि अटो, गे, खंड, चांवर, दालूं ऐं ॿियनि शयुनि जा अघ ॾियारीदार पौरियत जे वस खां मथे थी विया आहिनि। ख़ुसूसी रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो ईंदे ई मुनाफ़ाखोर उन महीने खे कमाई जो ज़रियो ठाहे आम वापे जे शयुनि जा अघ ॿीणा करे छॾनि था। रमज़ान शरीफ़ जो ॿियो ॾहाको शुरू थी वियो आहे, पर ज़िले इंतज़ामिया शहरनि जे सरकारी अघ रेट लिस्ट ते अमल दरामद कराइण में नाकाम रही। ॿिए पासे वफ़ाक़ी तौर सिंध हुकूमत पारां यूटिलिटी स्टोर ते रमज़ान पैकेज ॾिना विया आहिनि त शहर जे मुख्य चौक ते ज़िले इंतज़ामिया पारां शामियाना लॻाए रमज़ान बचत बाज़ार लॻाई वई आहे, जंहिंजो अहवाल ईंदड़ ख़रीदार खां ई पुछूं था। ही खाली बचत बाज़ार जो शामिलो लगाए हुए अदर न अटा न घी न ॿिया सस्ते ही छा पिया आहिनि। छा ये आहिनि जेको 80 रुपया किलो, 70 रुपया किलो, कॾहिं 100 रुपया, कॾहिं 60 रुपया, टीम पहुची थी वञे तो 60 रुपया 50 रुपया, टीम वञे थी वरी 100 रुपया। आवाम जा ॿई मथे ते रहनि ऐं घोड़ा घोड़ा करनि पिया, केरु ॿुधण वारो कोन्हे। कमर अॻे महंगाई हिननि जी ग़रीबनि मिस्किननि जी टोड़े छॾी आहे। मथा रमज़ान शरीफ़ जे महीने में रोज़ो खोलण लाइ परेशान आहे। दुआऊं ऐं आऊं आहिनि हिते धरती ते, ज़ुल्म लॻो पियो, केरु ॿुधण वारो। हींअर मूं पुछा कि मूंखे सब्ज़ी खपे पई, कद्दू मूं पुछा कि 100 रुपया किलो ॾे पियो, जेको आउट ऑफ जेको आहे ॿिए पासे जेको आहे 50 रुपया 60 रुपया किलो मिले पियो। हिते छांई जेको 50 रुपया 60 रुपया किलो हलाइनि पिया, हींअर वठी आयो 40 रुपया किलो। गिदरा जो हींअर 25 रुपया किलो वठी आहे, हिते त घणो रेट पिया ॾियनि। मतिलबु त जेको शामियाने जी छां आहे उनजो बि टैक्स असांखे वठनि पिया, किरायो जेको सही माने में असांखे वसूल थिए पियो। साईं को रिलीफ ना आहे, मेन शइ त अटो हूंदो आहे जेका हिते मौजूद ई न आहे। छो त ग़रीब माण्हू ॿियो छा वधि में वधि रोटी मानी खाई सघे, जेका अटो हिते का बि माना 2 महीना थी विया आहिनि असांखे नज़र न आहे आयो। उन खां अलावा का बि शइ जे चांवर वठूं था त चांवर घटि में घटि हिते 300 रुपए किले वारा आहिनि। ग़रीब माण्हू वधि में वधि अहिड़ी शइ खाईंदो आहे जेको कुझु न कुझु सस्तो पए, त उहा चांवर हिते मौजूदु न आहे। पर को रिलीफ ना आहे वज़ीर आज़म फंड में हिते। असां इहो मुतालबो आहे साईं कुझु न कुझु सस्तान कई वञे त ग़रीब माण्हू 2 टाइम जी मानी खाई सघे। यूटिलिटी स्टोर तोड़े बचत बाज़ारनि में आम वापे जे शयुनि जी खोट जो वफ़ाक़ी तौर सिंध हुकूमत खे नोटिस वठणु घुर्जे। कैमरामैन साथी सां गॾु जानिब दलवाणी, आवाज़ टेलीविज़न न्यूज़, उमरकोट।